दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी ॿिनी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों वीरन जी बस्ती ड्रामो त ख़तमु थी चुको आहे। इन जी जाइ ते हिकु कहिड़ो ड्रामो अची रहियो आहे? छा इन जी जाइ ते पंहिंजावरी ड्रामो हलंदो या को ॿियो नओं सोप सीरियल या ड्रामो फ़िलहालु हलंदो ई कोन? अॼु हिकु वॾी बहितरीनु अपडेट तव्हां जे लाइ आंदी आहे ऐं सीज़न 2 हलायो वेंदो या न हलायो वेंदो, सॼियूं ॻाल्हियूं हिन हिकिड़े वीडियो में अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा छो त ॿियो को अहिड़ो ड्रामो तव्हांजे अॻियां कोन आहे। अगरि हीअ 2 मिनट जी वीडियो तव्हां ॾिसंदव तव्हांखे सभु कुझु सम्झ में अची वेंदो ऐं ख़ाली पीली कंहिं शइ जो तव्हांखे इंतज़ारु बि न करिणो पवंदो। हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु आहे, उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हां जो चैनल आहे, हिन ते अव्हांखे सुठा सुठा ड्रामनि जा रिव्यू मिलंदा रहंदा। दोस्तों दरअसल हाणे वीरन जी बस्ती में आख़िरी सीन तव्हां ॾिठा कीअं ॾिस शेरोज़ ख़ान जो हशर थियो, बिजार ख़ान जो कहिड़ो बुरो हशर थियो, शमसूवरन जो रुखसार बेगम जो कीअं किनो हशर थियो। चवंदा आहिनि जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, ऐं इन्हनि सां इहा हालत थी वई। हाणे दोस्तों इन ड्रामे जी जाइ ते कहिड़ो ड्रामो ईंदो, सुवालु आहे इहो। हिन खां पोइ दोस्तों इन जी जाइ ते ड्रामो अचिणो आहे पंहिंजावेरी, लेकिन उन खे थोरो टाइम लॻंदो। उन जो अञा फाइनल उन जा स्पेल जेको आहे न शूट न आहिनि थिया। हाणे इन खां पोइ वीरन जी बस्ती खां पोइ को हल्को फुल्को पुराणो ड्रामो हाली हलाए छॾींदा। जेसीं ताईं पंहिंजावेरी ड्रामो तयारु थींदो तेसीं ताईं को ॿिया पुराणा ड्रामा फेरे फेरे पिया हलाईंदा ई चैनल वारा। ऐं जॾहिं बि पंहिंजावेरी फाइनल थी वेंदो उन जा 2 स्पेल मुकमल थींदा, उन जा टीज़र ऐं प्रोमो स्टार्ट थी वेंदा। छो त हाणे उहो ड्रामो असगर चौधरी खे मिलियो आहे। हाणे डायरेक्टर चेंज थी चुको आहे। पहिरियों खजू साहब उनजो डायरेक्टर हुयो, हाणे असगर चौधरी खे उहो ड्रामो ॾिनो वियो आहे। खजू साहब खां ड्रामो खसियो वियो आहे। इहो ॾुख जी ॻाल्हि बि आहे। इहा तव्हांखे ॿुधी हूंदी ॻाल्हि या न ॿुधी आहे त हाणे तव्हांखे मुंहिंजी वीडियो में ख़बर पइजी वई हूंदी, पर ईअं करणु न घुरिजे कंहिंसां। ऐं खजू साहब सां थियो आहे, वधीक उन्हनि जी मर्ज़ी जेका ऑनर आहिनि चैनलनि जा। बहरहाल हाणे असां ड्रामे जो इंतज़ारु कंदा रहंदासीं ऐं तव्हांखे हर वक़्तु बर वक़्तु हर हिकु अपडेट नवे ड्रामनि जी ॾींदा रहंदासीं। ऐं जेका ॿिया को ड्रामा अचणा आहिनि उन्हनि जी बि अपडेट तव्हांखे असांजे इन यूट्यूब चैनल उदासी टेक ते तव्हांखे पल पल जी अपडेट मिलंदी रहंदी। हिकिड़ो वीडियो असांजो ॾींहं में ईंदो आहे इन चैनल ते। हिकिड़ो वीडियो ॾिसण सां तव्हांखे सॼी अपडेट मिली वेंदी ऐं सॼो ॾींहुं भली तव्हां ॿियो को वीडियो ॾिसो या न ॾिसो, तव्हांखे ॿिए वीडियो जी ज़रूरत बि न पवंदी। छो त इन हिकिड़े वीडियो में असां सॼी मालूमात तव्हांखे ॾेई छॾींदा आहियूं सिंधी शोबिज़ जे हवाले सां। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।